टाइम टीवी न्यूज़ गद दीदार बलोच साले बटर बारसा गोठ इमाम बख्श बमरो में पूरे मुल्क जियां बरसात तबाही मचाए छड़ी केतरा घर बरसात सबब ड्राई पट थी वया गोठाणा खुलियल आसमान हेठ वेठल हुआ गोठाणन शाइन टीवी न्यूज़ सां गद ॻाल्हाईंदे चयो त असां सिंध हुकूमत ऐं वसवारनि खां अर्ज़ था कयूं त असांजी माली मदद कई वञे जंहिंमें गोठाणनि दौरान हाजन मला मोहिब अली मला दिलायर मला मुख्तियार मला सोहेल मला गुलसन मला सिराज मला ऐं सभिनी ॻोठनि एजाज कंदे चयो त असां न पुरज़ोर अपील कयूं था त असांजी माली मदद कई वञे। रिपोर्ट मोहम्मद सचल मला। मोहम्मद सचल मीरानी साहब साला वट लगे असां इमाम बख्श बमरे ॻोठ जे भरिसां मींहं तबाही करे छॾिया कई घर किरी पिया आहिनि मला हाजन मला मोहबली मला हुबली मला मुख्तियार मला मोहम्मद सियल दलेरारा जेके भी गरीब हुआ इन्हनि जा कथावां घर मन कोठियूं ठहियल आहिनि। हे तव्हां ॾिसी रहिया आहियो वॾो जेको आहे ज़ुल्म थियो आहे हिन वक़्तु असांजा माल बचड़ा असांजा दरपदर आहिनि खुले आसमान हेठां आहिनि। हीअ आसमानी ॿोॾियायल असां ॼणो मुसाफ़िर थिया वेठा आहियूं जे बंद ते मुसाफ़िर वेठा आहिनि। असांजे आला ऑफिसरनि खे आला अख्तियारनि खे अपील थी कजे त असांजो कुझु कयो वञे। असां तमामु ॾुखियो वक़्तु गुज़ारे रहिया आहियूं। असांजा माल बचा सॼा दरपदर आहिनि। महिरबानी कई वञे त असां लाइ बस करे कुझु बस वारनि खे अपील थी कजे त असांजी मदद कई माली जानी मदद कई वञे। महिरबानी।